नाज़रीन, सिंधड़ी मिठड़ाऊ केनाल में निकरंदड़ फीडर 12 जे आबादगारन फ़कीर उस्मान बिरोही गागन मंगरियो की अगवाणी में सवें आबादगारन मिठड़ाऊ केनाल जी आर्टरी 173 ते ज़बरदस्ती फीडर खोले धरणो हणी वेही रहा, जॾहिं त इरीगेशन अमलदार फीडर बंद कराइण लाइ पुलिस साण करे पहुता त इरीगेशन अमलदारन ऐं आबादगारन में मुंह मारी थी पई। जॾहिं पुलिस विच में मामलो टारियो, आबादगारन सहाफ़िन के ॿुधायो त इरीगेशन वारन ज्यादती करे फीडर खोलण जी तारीख़ ते वधीक 7 ॾींहं बंद करण जो असां सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। पैसनि न ॾियण ते ज़बरदस्ती फीडर बंद कराइण चाहिनि था। असां लखे रुपयनि जो ॿिजनि जो बेजारो आंदो आहे, जेको सुकी तबाह थी वियो आहे। असांखे फीडर बंद थियण ते को बि लेटर न ॾिनो अथनि, जॾहिं त इरीगेशन अमलदारनि चयो त नारा केनाल में पाणी जी शदीद खोट जे करे 21 ते पाणीअ जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। आबादगारनि ज़बरदस्ती फीडर खोले असां बेलदारनि खे मारकुट कई आहे। असां आबादगारनि खे लिखत में पिण ॾिनो आहे। ॿिए तरफ़ सिंधड़ी पुलिस राब्तो करण ते ॿुधायो, इरीगेशन वारा अचनि त असां कानूनी मदद करण जे लाइ तयार आहियूं, बाक़ी बिना कंहिं लेटर जे असां कुझु नथा करे सघूं। सवें आबादगारनि जो हुजूम आहे।